चोटियारियों में हैस्को जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठण एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट कर रहा है अली अकबर जुनेजो। चोटियारियों के शहरुनि बिजली कटजण, बिलन में हल डिडक्शन्स ऐं हीस्को सब डिवीज़न सिंधड़ीअ जे एसडीओ जे नाजाइज़ुनि जे ख़िलाफ़ चोटियारियों प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते शहरुनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त तमाम घणो ज़ुल्म थियो है, जो डिडीशन हिन चाढ़े असां मीटरनि वारनि खे कर्ज़ी लखनि में हज़ारनि में करे छॾियो है। बराए महिरबानी आला ऑफिसरनि खे असांजी अपील है त महिरबानी करे असां सां इहो इंसाफ़ कयो वञे, हिन ज़ुल्म के ख़त्म कयो वञे। वरी साॻी डिटेशन मीटर अॻियां पोयां वरी वधीक तमामु बिल अची वञे थो, सभु जा सभु परेशान आहियूं असीं। असांजा ॿार बच्चा तमामु गर्मीअ में परेशान आहिनि, बीमार आहिनि। इन करे असां सां इहो ज़ुल्म ख़त्म कयो वञे, बिजली असांखे सही नमूने सां ॾिनी वञे ऐं ट्रांसफार्मर असांजो बंदि पियो आहे ऐं किन वटि हले पई किन वटि कोन थी हले, इहो बि सही कोन्हे। हिते इहे लाइनमैन आहिनि, हिननि खे चओ त असांखे बिजली चालू करे ॾीन। नंढा ॿार जेके स्कूल वञनि था, घर सहूलियतूं न आहिनि, गर्मी आहे, नथा पढ़ी सघनि, राति जो मच्छर आहे, काॾे वञे माण्हू परेशान आहिनि ऐं बीमार थी पिया आहिनि, दवाऊं कोन थियूं मिलनि। अने बिजली हूंदी त माण्हू पखे जे हेठां वेही ॿार खे पढ़ाईंदो, उनखे तइलीम ॾींदो, को मच्छरदानी लॻाईंदो। हवा तमामु घणी गर्मी आहे, ज़ुल्म आहे असां सां ऐं हिनखे फौरी तौर एसडीओ खे हटाए को ईमानदार एसडीओ मुक़ररु कयो वञे। इंजीनियर खे नवाबशाह जे एसीअ खे हेस्को चीफ हैदराबाद के अपील था कयूं, बिराए महिरबानी असीं चोटियारनि में जूं चोटियारियुनि जा शहरी आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। असां सां बेइंसाफ़ियूं आहिनि, ढोलण शहर जूं तमामु घणियूं बेइंसाफ़ियूं आहिनि, असां सां इंसाफ़ कयो वञे। ट्रांसफार्मर कटियो वेठो आहे, बिल पियारियूं था त बि कटियो वेठा आहियूं। असीं वस वारनि खे अपील था कयूं, बिराए महिरबानी हेस्को चीफ हैदराबाद के त उहो एक्शन खणे, असां ॾे कोई ईमानदार ऑफिसर मोकिले त असांजा बिल अची ॾिसे, असांजो मसइलो असांखे इंसाफ़ जा मुंतज़र आहियूं। ज़रूरत इन ई ॻाल्हि जी आहे त हिस्को जे आला अमलदारनि खे घुर्जे त चोटियारियूं जी बिजली बहाल कई वञे ऐं शहरुनि जे जाइज़ मसइलनि खे हल करणु घुर्जे। कैमरामैन शाहनवाज़ कुंबर सां गॾु अली अकबर जुनेजो, आवाज़ टीवी न्यूज़, चोटियारियूं।